यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि उस्तादनि ऐं ऑफिसरनि जा मसइला हल न थिया। जॉइंट एक्शन कमेटी जे सॾ ते मुलाज़िमनि एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग खे ताला लॻाए मुख रोड ते धरणो हंयो वियो। धरणे खे अॻवान मोहम्मद अली घांगरो, इरफान मला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मुलाज़िमनि जा मसइला हल करण बदिरां करप्शन करे पई। जॉइंट एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां असां ऐलान कयो त जेको एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक आहे उन जो असां लॉकडाउन कंदासीं त जीअं उन्हनि खे इंतिज़ामिया ते इहो मैसेज वञे त जेके 45 या 41 ॾींहंनि खां सिंधी यूनिवर्सिटी जा सभई स्टेक होल्डर पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि त उन्हनि मसइलनि जे हल करण लाइ जेको आहे सो रस्तो इख़्तियार कनि। संदन चवणो त हू 40 ॾींहंनि खां एहतिजाज कनि पिया पर वीसी मसइला हल करण बदिरां कन लाडार करे पियो। ही नाअहली आहे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त जी त कंहिं बि इदारे में 40 ॾींहंनि खां एहतिजाज हली रहियो आहे ऐं अॼु हू यूनिवर्सिटी छॾे लाड़काणे भॼी वियो आहे ऐं उते कुझु हुकुमराननि खे वेही इहो ॿुधाए रहियो आहे त मूं यूनिवर्सिटी में तरक़ी कई आहे। तरक़ी इहा न हूंदी आहे त तव्हां 5 करोड़नि में अधु किलोमीटर जो रोड ठाहिरायो। तरक़ी इहा हूंदी आहे त तव्हांजे इदारे में जेके मुलाज़िम आहिनि, जेके उस्ताद आहिनि, जेके ऑफिसर आहिनि, उहे तव्हांजे कम खां मुतमइन हुजनि, तव्हांजा शागिर्द तव्हां खां मुतमइन हुजनि। हुननि चयो त वाइस चांसलर नंढनि मुलाज़िमनि जे मसइलनि ते को बि ध्यानु न पियो ॾिए, जंहिं करे मुलाज़िमनि में बेचैनी पखड़ियल आहे। ऐं असां अॼु बि वाइस चांसलर खे चऊं था त असांजा मसइला हल करे असांखे सपोर्टिंग अलाउंस ॾिए, असांखे रिटायर कोटा ॾिए, असांजे DPC जो मसइलो हल करे, असांजे कंप्यूटर ऑपरेटरनि, लेबॉरेटरी असिस्टेंटनि, सेमिनार लाइब्रेरियनि, असिस्टेंट क्लार्कनि ऐं असिस्टेंट क्लार्कनि, रिसेप्शनिस्ट क्लार्कनि ऐं क्लार्कनि जे इशूअ खे हू खणे ऐं असांखे ग्रेट ॾिए, असांजा अलाउंसनि जो मसइलो हल करे। जेकॾहिं अञा बि हू मसइलो हल न कंदो त असां हिन दाइरे खे अञा बि अॻिते वधाईंदासीं। एहतिजाज कंदड़नि घुर कई त जेकॾहिं यूनिवर्सिटी इंतिज़ामिया संदन मसइला हल नथी करे सघे त इस्तीफ़ा ॾेई नाले वारे इदारे खे वधीक तबाह थियण खां बचाए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।